दोस्तों आऊं कल जो सो पंगरे मुझो वञण थियो कंहिं कमकार के हिसाब से काफ़ी टाइम आऊं पंगरे में हुस। पंगरे में कुछ आवाज़ ॿुधण में आयो आइस के मवालन के तरफ का तो हिन वक्त जगह पंगरे में आइस पे हले तंहिंमें मिलावट है ॿ नंबरी है। मूंखे इहो ॿुधण में आयो आऊं दोस्तन के इहो चवां थो आइस जेके हलाइन था दोस्त जेके डीलर आहिनि साईं ही रोज़ी है तव्हांजी रोज़ी में ॿ नंबरी न करियो, मिलावट न करियो, छो तो रोज़ी में बरकत कान पवंदी। ये न करियो। ॿिए नंबर में ॿ नंबरी या मिलावट में ज़ाब्तो आणींदी पुलिस। पंगरे जी पुलिस के भी इहो सोचणु खपे त हिननि जी बि रोज़ी आहे, छो त हीअ हफ़्तो वठनि था। असांजो क़ाबिल एतिराम एसोचो पंगरियो उन खे बि अर्ज़ु आहे त नाइंसाफ़ी ॿ नंबरी या मिलावट छाजे करे जो मवाली भी पंहिंजो हक़ ॾीन था उन्हनि खे मिलावट आइस मिले इहो सुठो कोन्हे को, छो त अछो ॾियो ऐं अछो वठो। छो त असांजी पुलिस बि हफ़्तो वठे थी, पोइ अलाए केतिरो बि वठे थी। नाइंसाफ़ियुनि ते पुलिस जो कमु आहे। इहो आऊं अर्ज़ु SHO साहब खे कंदसि साईं या मवालियुनि जे तरफ़ खां शिकायत थी चुकी है त आइस जेको आहे सो उन में मिलावट है, ॿ नंबरी है। तव्हां इन ते कदम खणो कंहिंसां बि नाइंसाफ़ी न थिए, छो त अछो ॾियो अछो वठो। तो तव्हां बि हफ़्तो वठो था, इन जे करे इहो आवाज़ मूंखे कल सारे फेरस ॿुधण में पंगरे में आयो त हाणे आइस में ॿ नंबरी है। मवालियुनि चयो त हाणे असीं जेतिरी अॻे पींदा हुआसीं डबल में पीऊं था त बि असांखे जेको सो उहो मज़ो नथो अचे। इन जे लाइ जेके विकण वारा दोस्त डीलर आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त तव्हांजी रोज़ी आहे, ॿ नंबरी न करियो, मिलावट न करियो। ख़ासि करे पुलिस पंगरे जी SHO साहब असांजो क़ाबिल एतिराम उन खे बि मुंहिंजो ही अर्ज़ु आहे त साईं तव्हां इन नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ कदम खणो मिलावट ॿ नंबरी न करणु ॾियो। छो तव्हांखे हफ़्तो मिले थो तव्हांजी बि रोज़ी आहे। रोज़ी में ॿ नंबरी हली रोज़ी में त रोज़ी मां बरकत वेंदी हली। बसि इहे आवाज़ ॿुधासीं, वधीक जेको सो अलाह ख़ैर करे सभिनी ॾे दुआ गुआयूं त इहो मर्ज़ मुज़ी मर्ज़ आहे जेको सो इहो मुल्क मां ख़तमु थी वञे त बहितर आहे। इहो जेको आइस आहे सो हाई लेवल ते पहुची चुको आहे एहतिजाज करियूं पिया, आवाज़ उथारियूं पिया, पर केरु ॿुधण वारो कोन्हे। अलाह हर कंहिंखे सम्झाईंदो। महिरबानी।